दुलाव ड्रामे जी अॼु जी जेका अपडेट आहे दोस्तो इन खे थोरो गौर सां ॿुधिजो। जी हाँ दोस्तो, जेका मां ॻाल्हि करण वारो आहियां इहा तव्हांजे कम जी ॻाल्हि आहे। दुलाव ड्रामे जी अपडेट तव्हांखे हर कोई ॾेई रहियो आहे, लेकिन जेका अॼु मां तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदुसि इंशाल्लाह तव्हां हिन मां मुतमइन थी वेंदव। दोस्तो इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा जे तव्हांखे वीडियो वणे त। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे, मीर यानी सोडल एॾो त मजबूर थी चुको आहे, हाणे क़ैद बि पियो आहे। उनखे छा कंदा, क़ैद ते यको रखंदा आहिनि जे चाचे खे कुटको ॾींदा सोडल जे साम्हूं, उनखे मजबूर कंदा त जेको आहे तूं हार मञ ऐं गुलपरी जो निकाह कोन टोड़ींदासीं, तूं असांखे कून जो ॾस पतो ॾे, असां पाण उनखे वठी था अचूं ऐं पोइ तव्हांखे ज़िंदा छॾींदासीं। सोडल ज़िद कंदो, लेकिन चाचे खे ॾिसी पोइ मजबूर थी वेंदो ऐं तेसीं ताईं मुराद खे बि ख़बर पइजी वेंदी त जेको आहे सोडल क़ैद थी चुको आहे। हू बि अची कोशिशि कंदो छॾायां, राज़न वारनि जे मथां वार करण जी कोशिशि कंदो, लेकिन राज़न ऐं ककर वारा चुप न वेंदा। उन्हनि खे ख़बर आहे त मुराद ज़रूरु ईंदो हो, हुन जे लाइ बि चाल ॼार विछाईंदा को न को। अहिड़े हिसाब सां दोस्तो सोडल वॾो कमु ख़राबु करे विधो आहे। थी सघे थो त पंहिंजी हू सौट हुननि जे हवाले बि करे, थी सघे थो त कूंज हुननि जे हवाले करे छॾे ऐं अञा पाण मज़ीद फासी वञे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।